ओठी तरस तॾा वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॾा तुझे उथनी अदा करे खैर धणी हीअ दुआ थी कयां पंहिंजा हथड़ा खणी यार नए भेण दे पर्दे को शाह पुत्र जवान कुरना जमीन रुनी आसमान रुना बहरेन द मोती भिना सदक हुसैन दे रोमन तू जो बेदीन करें देनिए मना तुझे उथनी अदा करे खैर धणी हीअ दुआ थी कयां पंहिंजा हथड़ा खणी तुझे उठदे अदा करे खैर धणी हीअ दुआ थी कयां पंहिंजा हथड़ा खणी शला तोखे बि ॾे रब उमिरि घणी शला तोखे बि ॾे रब उमिरि घणी शला तोखे बि ॾे रब उमिरि घणी जोरो जल्द पुॼा मुंहिंजे दिल भर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वञी पहुचत जाते वञणो अथई मुंहिंजी कयल सदा खे मञणो अथई पढ़ सघे जिगर शफीक दा आवे पिया इन्ही ॻाल्हि करण कनु अॻे जिस दम लाश अली अकबर देते ॾुही भेण भिरागल लॻे हिकु बुरका बीबी साहब दा अते ॾूजी हुसैन दी पगे वञी पहुचत जाते वञणो अथई मुंहिंजी कयल सदा खे मञणो अथई वञी पहुचत जाते वञणो अथई मुंहिंजी कयल सदा खे मञणो अथई वञी लाज़िम ॻोल्हे लहणो अथई वञी लाज़िम ॻोल्हे लहणो अथई वञी लाज़िम ॻोल्हे लहणो अथई तूं त वाक़ुफ़ आहीं उन तर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा ओठी पुट अहवाल त ॾसे बाबा बाबा करे करी कान थी बसे सुन फरियाद तुझे जवामा मेरा सारा हाल अदबे कॾहिं बि जुलसूं मुल्क मदीने जेको वतन असांजा अरबे चुप कर बचड़ी तू त सकीना असां को आन रहाया रबे इमाम हुसैन शहीद थिया केॾा कीता शिमरे गज़बे आए ओठी पुट वाल त ॾसे बाबा बाबा करे करी कान थी बसे ओठी पुट वाल त ॾसे बाबा बाबा करे करी कान थी बस काॾे विया थई जो बणी आ बेवस काॾे विया थई जो बणी आ बेवस काॾे विया थई जो बणी आ बेवस डारे याम किसो करी हर हर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो ओठी तरस तॾा वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे वो अली असगर जो ओठी तरस तॾा सारो ॾींहुं अबाना सारी
हथ विचाले हिक पूर भरी जे बेड़ी दा अत निखड़ पोवे हिक बाले मैं कंधी उते वधी कुरला सां अबा मेरी लासी कौन संभाले आए सारो ॾींहुं अबाला सारी थी बीही ॾेढीअ ते जरवारी थी सारो ॾींहुं अबाला सारी थी बीही ॾेढीअ ते जरवारी थी रोई वाट वेंदनि खे बेवारी थी रोई वाट वेंदनि खे बिरवारी थी रोई वाट वेंदनि खे बेवारी थी एॾो दर्द अमा तुंहिंजे उछंगर जो ओठी तरस तॼाए एॾो दर्द अमा तुझे उछंगर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदेवो अली असगर जो ओठी तरस तॼाए चयो साईं सुगिरा नाम वठ में अबो पाक हुसैन इमाम वठ में घर वसदे होसन सारे मैं मज़लूम द घरा कूं अते होसन जंदरे मारे दरवी दे ढीते खड़ी भी होसी अते धी सुगरा बीमारे मेले कपड़े हाल दहीरी खड़ी रोती ज़ारो ज़ारे चयो साईं सुगरा नाम वठ में अबो पाक हुसैन इमाम वठ में चयो साईं सुगरा नाम वठ में अबो पाक हुसैन इमाम अथ में मिठो नानो मोहम्मद जाम अथ में मिठो नानो मोहम्मद जाम अथ में मिठो नाम मोहम्मद जाम जाम अथ में जेको वाली मदीने ने मुनवर जो ओठी तरस तॼाए जेको वाली मदीने मुनवर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी तरस तॼाए भगोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी तरस तॼाए आया बचड़ीअ जा जॾहिं ॿुधण लॻो ओठी बे अख़्तियार वारुअण लॻो हज़रत मूसा तूर सना ते को होश ॾिवाया असां हज़रत याकूब को 1000 वरी दा विछोड़ा ते को यूसुफ मिलाया असां हज़रत नूह नबी दी बेड़ी को अते वंझ ॾिवाया असां हज़रत यूनुस पेट मछी दे ते को खाधा रसाया असां गुलाम फरीदा कॾहिं मदीने दे मालिक हसे अॼु शाम दे कैदी असां बचड़ीअ जा जॾहिं ॿुधण लॻो ओठी बे अख़्तियार वारुअण लॻो बचड़ीअ जा जॾहिं ॿुधण लॻो ओठी बे अख़्तियार वारुअण लॻो ख़तुनी दुसन्याणी चवण लॻो ख़तुनी दुसन्याणी चवण लॻो ख़तुनी दुसन्याणी चवण लॻो मां गुलाम हुसैन जे दर जो ओठी तरस तॼाए मां गुलाम हुसैन जे दर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो पंहिंजे नंढड़े अदे अली असगर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी तरस तॼाए खत कर बल जॾहिं हूंदो केॾो गम परदेसीअ खे थियो हूंदो खत कर बल जॾहिं हूंदो केॾो गम परदेसीअ खे थियो हूंदो पतो नेठ अमा खे बि पियो हूंदो पतो नेठ अमा खे बि पियो हूंदो पतो नेठ अमा खे बि पियो हूंदो पढ़ी कागज़ साईं जे सिर जो ओठी तरस तॼाए पढ़ी कागज़ साईं जे सिर जो ओठी तरस तॼाए वॻोनी घर जो ओठी
तरस तजाए वगोनी घर जो पंहिंजे नंढड़े अटे अली असगर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो ओठी तरस तजाए वसल रब मां पीउ कई कान खसे हथ हामत हर कोहणी तॾसे जी जलामा प्यारी तू तो होशी असां कूर उठी तू खुश आई अपना जाई ते साकू मौत न मोहलत ॾिती तांगन रखी साडे आमण दी अज तेरी जोड़ी कुठी ते कु वतन वञण दी मुबारक अमा साकू मौत जुदाई घती वसल रब मां पीउ कई कान खसे हथ हामत हर कोहणी तॾसे चल रब मां पीउ का खान खसे हथ हामत हर कोहणी तॾसे कज रूह खे गई सदमो न रसे कज रूह खे ही सदमो न रसे कज रूह खे ही सदमो न रसे जुदा कुटुंब न थे कहीं जे घर जो ओठी तरस तजा जुदा कुटुंब न थे कहीं जे घर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो पंहिंजे नंढड़े अटे वो अली असगर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो ओठी तरस तजाए वो कयूं हेॾा कशाला कन जे करे जग खलको खुदा वंदा जल जे करे कयूं हेॾा कशाला कन जे करे जग खलको खुदा वंदा जल जे करे कयूं हेॾा कशाला कन जे करे जग खलको खुदा वंदा जल जे करे बेड़ो तरंदो हशर में तन जे करे बेड़ो तरंदो हशर में तन जे करे बेड़ो तरंदो हशर में तन जे करे हिन गुलाम नबी या महेसर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो पंहिंजे नंढड़े अॾे अली असगर जो ओठी तरस हुसैन गरीब को मिल घनो लोको पैठीसन किस्मती मेले लहजेदा मेहमान मुसाफिर टुरवेसी दिगर वेले वञ के वसेसी बन कर बलकू जिथ मारू थर मरहेले सदकू हुसैन दे सबरा तू जेंदे कुस देनी बालर बेले कयूं हेॾा कशाला कल जे करे जग खलको खुदा वंदा जल जे करे कयूं हेॾा कशाला कल जे करे जग खलको खुदा वंदा जल जे करे तरंदो हशर में जगवी दुनिया तरू कैदी जड़ बखरी कैद निभा गए प्यू त मोहम्मद बाकिर दा जड़ रत दे नीर बहा गए कैद छुटा वाला आबिद साईं जेकू लोक वतन पहुंचा गए सदकू हुसैन दे सबरा तू कयूं हेॾा कशाला कल जे करे जग खलको खुदा बंदा जन जे करे बेड़ो तरंदो हशर में तन जे करे बेड़ो तरंदो हशर में तन जे करे हिन गुलाम नबी या महेसर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो ओठी तरस तजाए वगोनी घर जो पंहिंजे नंढड़े अॾे असगर जो ओठी तरस तजाए